अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे अब्दुल जब्बार जुणे जो। त दोस्तों, जनम ऐं तालीम। डॉक्टर अब्दुल जब्बार जुणे जो जनम 26 नवंबर 1935 में पीर फतह शाह तालुको ऐं ज़िले बदीन में थियो। संदसि वालिद जो नालो सुल्तान अहमद हो। 1900 में सिंध यूनिवर्सिटी 1960 में सिंध यूनिवर्सिटी मां सिंधीअ में BA कयाऊं। 1962 में MA सिंधीअ में पहिरीं पोजीशन माणे गोल्ड मेडल हासिल कयो। 1962 में ई सिंधी शोबे में सिंध यूनिवर्सिटी में लेक्चरर मुक़ररु थियो। अदबी ख़िदमतूं। हूअं त डॉक्टर साहब जी तहक़ीक़ जे शोबे में मञता पूरी सिंध अंदरि आहे, पर मुल्की सतह ते संदसि नालो मान वारनि मुहक़क़नि जी फ़हरिस्त में नुमायां आहे। डॉक्टर साहब डॉक्टर बलोच हिकु मुतालो लिखण किताब जी तरतीब लाइ सवें किताब मज़मून ऐं मकाला पढ़िया ऐं मुसनिफ़ सां रूबरू मिली मुस्तनद ॼाण हासिल कई। डॉक्टर साहब अहिड़ी तरह शेख हयाज़ हिकु मुतालो, डॉक्टर संदीलो हिकु मुतालो, मोहम्मद शुमार शेख हिकु मुतालो लिखी अहिड़ी रिवायत खे पुख़्तो कयो। डॉक्टर साहब 1952 में 52 खां शाइरी जी शुरूआत कई। उन में शाम जो तख़ल्लुस सां गॾु दुआ, बैत, वायूं, नज़म चयाऊं। संदसि शाइरी जो हिकु मजमूओ मरग़ तृष्णा जे नाले सां 1976 में छपियो। त दोस्तों, हिकु ॾिसो त नसर में बि हिकिड़ा उन्हनि जा किताब आहिनि। डॉक्टर बलोच हिकु मुतालो, शेख हयाज़ मुतालो, संदीलो मुतालो, मोहम्मद शुमार शेख मुतालो। उन सां गॾो गॾु शाइरीअ में कहिड़ो मरग़ तृष्णा जे नाले सां उनमें गज़ल, बेत, वायूं वग़ैरह जेके आहिनि उहे अची वञनि थियूं। उन सां गॾो गॾु संदनि ॿियूं ख़िदमतूं उन में अची वञे थो। संदसि तालीम जीअं संदसि तालुक जीअं त लाड़ वारे इलाइक़े सां आहे, त उन करे हुन लाड़ जी लुगात तरतीब ॾिनी आहे। सिंधी अदब जी तारीख़ जेको निहायत कारआमद किताब आहे। अली नवाज़ जतोई मरूम सां गॾिजी तरतीब ॾिनल हिकु ॿियो किताब गज़लनि जो गुंचो BA जे कोर्स लाइ मंज़ूर थियो। त दोस्तों, हीअ जेके आहिनि संदन सिंधी अदब लाइ केतिरियूं, हाणे तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त केतिरियूं ख़िदमतूं आहिनि। सो अचो त हाणे वरी कुझु किताबनि ते हिकिड़ो था कयूं। किताब सूरिया सिंगार, गज़लनि जो गुंचो, सॼण नित सोजरो, सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़, लतीफ़ियात, सिंधी शाइरी ते फ़ारसी जो असर, हेकर हार सिंगार, सचल नामो, सिंधी लोक गीत, विंडसर महल जो सफ़र, थर जी ॿोली वग़ैरह। अवार्ड सचल सरमस कहिड़ा कहिड़ा अवार्ड मिलिया डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे खे? सचल सरमस अवार्ड खैरपुर, इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन आर्कियोलॉजी खैरपुर, नई ज़िंदगी अवार्ड, बैदल अवार्ड रोड़ी, रोज़े धणी अवार्ड हैदराबाद 2010 में। त डॉक्टर अब्दुल जब्बार जुणे जो जेको इंतकाल थियो 12 जुलाई 2011 ते कराची में लाॾाणो करे विया। त दोस्तों, ही हो डॉक्टर अब्दुल जब्बार जुणे जी ज़िंदगी ऐं सिंधी अदब लाइ संदसि कयल बे इंतहा ख़िदमतूं। ऐं डॉक्टर अब्दुल जब्बार जुणे जे पंहिंजे किताबनि जे वसीले सिंधी अदब खे हिकिड़ो बेशवाह खज़ानो ॾिनो, जेको सभिनी जेको आहे सिंधी पढ़ंदड़नि लाइ वॾो माना मशल राह आहे। सो उमेदु आहे त हीउ लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर सां गॾु। थैंक यू।